तुम सिंधी हो? तुम लोग तो पाकिस्तान से भाग के आए हो ना? बचपन से हम लोग ये सुनते आ रहे हैं, पर कभी इस चीज का विरोध नहीं किया, कभी किसी से झगड़ा नहीं किया। पर अड अड ॻाल्हि थी वई आहे असांजे ईष्ट देव ते। भली कि असां लड़ो झगड़ो न, पर जॾहिं माउ पीउ खे कोई गार ॾींदो आहे त बर्दाश्त न थींदी आहे। त छा असांजा इष्ट देव तव्हांजा माउ पीउ कान्हेव? मानते हैं हम सिंधी शुरू से ही बहुत शांत स्वभाव के रहे हैं। किसी भी लड़ाई झगड़े या किसी भी चीजों में हम फालतू अपना टाइम वेस्ट नहीं करते हैं। हम हमेशा अपना टाइम मेहनत करने में लगाते हैं। पर अॼु नीड आहे असांजी एकता जी। अॼु असांखे ज़रूरी आहे हिकु जो शो जेको तेको असांखे अची करे कुछ भी चई वञे। छो त असां चुप करे वेठा हूंदा आहियूं। ऐं इहा सच्चाई आहे। हिकु सिंधी ॿिए सिंधीअ सां एतिरो तो सड़े पियो कि कोई सिंधी चाहे ई नथो कि सिंधी ग्राहक मां वटि अचे। छो कि ॿियनि वटि वञो था त उन्हनि सां बार्गेनिंग नथा कयो, पर सिंधीअ वटि वञो था त उनखे एतिरी बार्गेनिंग था कयोसि पिया कि उहो चाहे ई नथो कि सिंधी ग्राहक मां वटि अचे। एतिरो साड़पच असांजी कम्युनिटी में थी वियो आहे। सिंधी ॻाल्हाइण था छॾो, सिर्फ़ भंडारा कराइण ऐं झूलेलाल साईंअ जी रैलियुनि में शामिल थियण या रैलियूं कराइण, इहे असांजे सिंधियत जे लाइ कान्हे। अॼु असांजे ईष्ट जे लाइ एतिरो ग़लति कयो वियो आहे, तंहिंखां पोइ बि सभु ॼणा चुप करे वेठा आहिनि। छो? उथो सिंधी उथो। भंडारा खाइण लाइ जीअं जल्दी था भॼूं पिया, असांखे फंक्शन खे सेलिब्रेट करण लाइ जीअं जल्दी था उथूं, तीअं एॾी वॾी ॻाल्हि ॿुधी करे बि तव्हांखे उथणु खपेव। ॿियो कुछ नथा करे सघो त कम से कम हे जेके माण्हू रीलियूं था विझनि पिया, पोस्ट था विझनि पिया, उन्हनि खे वेठे वेठे घर में शेयर त कयूं, ताकि असांजी बि आवाज़ सभिनि खे ॿुधण में अचे।